आगाह कंदा आलू अमा खे अहम ख़बर के हवाले सां आलमी बिरादरी तरफ़ा पाकिस्तान ऐं भारत की अगराई ते गणतीअ जो इज़हार किया वियो आहे। आलमी बिरादरी तरफ़ा भारत की पाकिस्तान में जारी चिड़ ॾियारींदड़ कार्रवायुनि ते ख़दशा ज़ाहिर किया विया आहिनि। आलमी सतह ते भी पाकिस्तान के दिफ़ाई कदमनि ते खेसि साराहियो वियो। अॻूणे अमरीकी सलाहकार एलिज़ाबेथ थर्कलैंड पाकिस्तान के ज़िम्मेवाराने किरदार के साराहियो। एलिज़ाबेथ थर्कलैंड जो चवणु हो त पाकिस्तान भारतीय जंगी जहाज़ किराए पंहिंजी फ़ौजी सलाहियतुनि खे साबित कयो। चीनी तर्जनिगार ज़ाहिंग चेंग चयो त पाकिस्तान अमुन जो ख़्वाहिशमंद रहियो आहे ऐं क़ौमी ख़ुदमुख्तियारी जो भरपूर दिफ़ा कंदो। CNN मूजिबि पाकिस्तान वक़्त सिर दिफ़ाई कदम खणी दुनिया में पंहिंजी फ़ौजी ताक़त खे मञायो। सिख अॻुवाण हरजीत सिंह जो चवणु हो त भारत खां होशियार हो, उहे सिखनि ते हमिलो करे इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻाईंदा। दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान तरफ़ां भारतीय जहाज़ किराइण फ़ौजी बरतरी जो सबूत समझो पियो वञे। अमा के अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त आलमी बिरादरी तरफ़ां पाकिस्तान ऐं भारतीय अगराई ते गणतीअ जो इज़हार कियो वियो आहे। आलमी बिरादरी तरफ़ां भारत जे पाकिस्तान में जारी चिड़ ॾियारींदड़ कार्रवायुनि ते ख़दशा ज़ाहिर किया विया आहिनि।